मां सिंधु सिंधु अॼु सजाईंदुसि तुंहिंजो अमड़ खीर मलाईंदुसि। इन स्काउट खैरपुर पारां वेढ़ा वरी वसंदा ख़ुशहाल थींदी सिंध जे सिरे हेठि शानदार रैली कढी आहे ऐं रैलीअ में जेके आहिनि उन क़ौमी गीतनि ते रक़्स बि कयो आहे। अचो त उन हवाले सां हिते जेके रैलीअ में शरीक थिया आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त छा पिया ॿुधाइनि। KTN वारनि जे सथ सां तावन सां जेको इहो सकावती ॾींहुं मल्हायो वियो आहे सिटीज़न बॉय स्काउट जे तरफ़ां रैली कढी वई आहे। इहो जसुलान ऐं अॼु असांजी सिंधी क़ौम लाइ अॼु जेको अॼोको ॾींहुं जेको आहे असांजो ईद बराबरि ॾींहुं आहे। असांजे लाइ इहो वॾो ॾींहुं आहे ऐं हिन ॾींहं ते असां एके ॿधीअ जो सबूत ॾेई सभु गॾु आहियूं ऐं इंशा ताला गॾु रहंदासीं। हिन 4 डिसंबर जेको आहे ईद जो ॾींहुं आहे असां सिंधियुनि लाइ ऐं जेको आहे तोड़ी हेॾो वॾी असां वटि ॿोॾि आई तबाही आई बर्बादी आई पर अॼोको ॾींहं ते असां सभु ॻाल्हियूं विसारे करे पंहिंजो ईद जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। अॼोको ॾींहुं नारे में दिलि ॾाढी ठरी पवंदी आहे ऐं हींअर वेड़ा वरी वसंदा ऐं ख़ुशहाल थींदी सिंध। मां सम्झां थो त हिन चैनल प्यारे चैनल इहो महसूसु करे वरितो त जेके वेड़ा बरसाति जे हिन में तबाह थी विया ऐं उनखां पोइ उहो हितां जे जेको हुकुमरानी कंदड़ आहिनि उन्हनि जे बेजानी सबबु जेके तबाहकारियूं हिते आयूं उन्हनि सभिनी जे लाइ हिन नारो इहो ॾिनो त बाबा परेशान न थियो वेड़ा वरी वसंदा ऐं सिंध साॻे ई उन मधुर सूंहं में मोटी ईंदी ऐं इंशाअल्लाह जेको इहो KTN वारनि जो इहो आवाज़ु आहे इहो ई असुलु सिंध जो आवाज़ु आहे। असां सिंधी माण्हू तारीख़ी तौरु जॾहिं बि तकलीफ़ुनि में आया आहियूं त उहो तकलीफ़ुनि खे असां पोइते करे वरी बि पंहिंजे धरतीअ जे ख़ुशहालीअ लाइ असां मैदान में रहिया आहियूं। अॼु जेका इहे शानदार सिटीज़न स्काउट्स वारनि बॉय स्काउट्स वारनि जेका रैली कढी आहे उन में असां सभु शामिलु थिया आहियूं। स्पेशली KTN चैनल पंहिंजे मुल्क पंहिंजे वतन पंहिंजे देश ऐं ॿारनि खे हिकिड़े मुहबत जो इज़हार जो हिकिड़ो मौक़ो ॾिनो। इहो मौक़ो जेके हर सिंधी खे मल्हाइणु घुरिजे। हर सिंधी इन ईद खे ईद जे ॾींहं जे बराबरि मल्हाईंदो आहे। जेकी तकलीफ़ूं आयूं उन्हनि सभिनी तकलीफ़ूं ख़तमु थियूं ऐं क़ौम जे लाइ इहो जज़्बे जो ज़रियो हुजणु घुरिजे ऐं क़ौम जज़्बे मल्हाए थी पई। हीअ नंढनि ॿारनि जी जेके तव्हां ख़ुशी ॾिसो था पिया इहे ख़ुशी जो हिकु वॾे में वॾो पस मंज़र आहे ऐं उम्मीद कयूं था पिया त 4 डिसंबर खे असां भरपूर नमूने मल्हाईंदासीं इन ई गुण सां त जीअं सिंध जीए सदा सिंध वारा जीअनि। जॾहिं बि KTN ऐं काविश पारां सॾु थियो आहे त हमेशह सिटीज़न स्काउट्स ओपन ग्रुप खैरपुर जा नौजवान हर साल जेके आहिनि झूमरियूं ऐं रक़्स जी सूरत में रैलियूं कढी इन शइ जो इज़हार कंदा आहिनि त असां ही ॾींहुं वॾे शान ऐं शौक़त सां मल्हाईंदा आहियूं। इहा स्काउट्स ई आहे इहे नौजवान आहिनि जेके कंहिं बि मुसीबत में कॾहिं बि पोइते न हटिया आहिनि। इहे स्काउट्स ई आहे भली टेंट लॻल हुजनि बरसाती मौसम हुजे ख़ुदा न ख़ास्ता को हादसा हुजनि हीअ स्काउट्स फी सबिलिल्लाह उते पहुची करे उन्हनि मारूड़नि जे उन जेके ॾुख में जेके वरितल आहिनि ऐं हाणे बि इन्हनि स्काउट्स वारनि जो अज़म आहे ऐं जेके तव्हां ॾिठा त बरसातुनि में मुख़्तलिफ़ जेके इलाइक़नि में टेंट हया विया टेंट सिटी इहे ई वाहिद सिटीज़न स्काउट जा ई नौजवान हुआ जिन ॾींहुं राति ख़िदमत करे उन्हनि खे पंहिंजाइप जो अहसासु ॾियारियो। KTN सथ जी वॾी महिरबानी जे असांजे सिटीज़न स्काउट ओपन ग्रुप खे कवरेज ॾिनी ऐं वॾो हिकिड़ो बहितरीनु टाइटल जेको हिन भेरे ॾिनो आहे असांजे KTN त वेड़ा वसंदड़ इंशाअल्लाह अल्लाह पाक कंदो त वरी साॻी सिंध सुहारी सिंगार बि संवार बि ऐं ख़ुशहाल रहंदी सालनि ऐं सदियुनि ताईं ऐं हज़ारे साल छो त असांजी जेका तहज़ीब आहे उहा 5100 साल पुराणी सिंधियुनि जी तहज़ीब आहे। अल्लाह साईं खां उमेदु आहे त इंशाअल्लाह वरी वेड़ा वसंदा ऐं ख़ुशहालियूं थींदियूं सिंधी आवाम ख़ुशि रहंदो। सिंध जीए सिंध वारा जीअनि सिंधी टोपी अजरक वारा जीअनि। 4 डिसंबर स्लोगन ॾिनो आहे KTN त वेड़ा वसंदा रहनि। असीं दुआ था कयूं त सिंध सदाईं आबाद रहे KTN सदाई आबाद रहे। ही सिंध जो आबाद आहे। सिंध पंहिंजे जेको आहे कल्चर जे रंगनि में रंगियल आहे। उथो कल्चरनि खे शामिल थी रंग हणो दुनिया खे ख़ूबसूरत बणायो। सिटीज़न बॉय स्काउट ओपन ग्रुप खैरपुर पारां खैरपुर शहर में शानदार रैली कढी आहे ऐं संदन चवणु आहे त वेड़ा वरी वसंदा ख़ुशहाल थींदी सिंध जे सिरे हेठि 4 डिसंबर के क़ौमी ईद करे मल्हाईंदासीं। कैमरामैन मनोहर मल्हार सां गॾु ख़ादिम जुड़ी जो KTN न्यूज़ खैरपुर मीरस।